ये भाऊ केॾा खयो अथई? भाऊ इन्हनि खे शहर खपाइण लाइ खणी थो वञा न। खपाइण थो वञी? हा भला इहो आहिनि घणे विया? 15-20 हज़ार जा आहिनि। 15-20 हज़ार हेॾा थिया? छो? तमामु महांगा। कुझु घटि कर भला। न बाबा 15-20 हज़ार खां घटि रुपयो कोन कंदो अथई। पोइ यार पाण खां महांगा। अनु तव्हां मर्दनि खां असां औरतनि में अकुल वधीक आहे। तव्हां औरतनि में अकुल आहे किथे? अॼु मां पंहिंजो अकुल थी ॾेखारियां। तूं वटि पैसा घणा आहिनि? मूं वटि 8-10 हज़ार हूंदा ॿियो छा? घणा पैसा आहिनि? तव्हांखे ही छेलो खपे? हा हिन छेले जा 15 हज़ार आहिनि। मूं वटि एतिरा पैसा कोन्हे। फाइनल तोखां 11 हज़ार वठंदुसि। ॾिसण में कहिड़ो सुठो थो लॻे पर असां सां हिसाब तो करे। साईं ख़ुदा जो मां वाकई सुहिणो आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ जेके पैसा अथई ॾेख छेलो काहे वञ। मूं वटि आहिनि ई 10,000। तूं मूंखे हिननि में ई ॾेई छॾ। ठीकु आहे मूंखे ॾे 10 हज़ार का छेलो। ईअं तोखे मूं सम्झायो हुयो न, ईअं ई करे अचु। ठीकु आहे तूं हिन खे संभाल। आउं हिन वापारी खे वरी ॾिसां थो। भाऊ ॾे ख़बर छेले जा पैसा घणा आहिनि? छेले जा पैसा 12 हज़ार। यार हाणे ॻाल्हि ॿुध, 2 हज़ार तूं मूंखे छॾ 10 में ॾे। हल भला खण। भाऊ पैसा त ॾेई वञ। ताज़ा पैसा भाऊ? मूं तोखे पैसा त ॾिना आहिनि न। केॾी महिल ॾिनई? अरे मूं तोखे पैसा हींअर ॾिना आहिनि कोन आहिनि? अरे बाबा केॾी महिल पैसा ॾिनई? यार मूं तोखे पैसा ॾिना आहिनि। न कर तूं मूं तो मत न हण। बाबा पैसा किथे ॾिनई यार? दिमाग़ सही बाबा हिन छेलो मूंखां वरितो हाणे पैसा न पियो ॾे। घणे में छेलो न तोखां वरितो आहे? 10 हज़ार में। पैसा ॾिना आहिनि? यार मूं हिन खे ॾिना आहिनि। कहिड़ो सबूत आहे तोड़ हुनखे पैसा न आहिनि? सबूत यार हिनजे खीसे में पिया आहिनि 10 हज़ार। कहिड़ा कहिड़ा नोट आहिनि भला? नोट 7 नोट 1000 वारा सही ऐं 6 नोट न हू 500 वारा। तव्हां भले ॾिसो त। पैसा त मोड़ा आहिनि। तूं ॾेखारि ॾिसो त 5 वारा नोट आहिनि या न आहिनि? 4 5 6 7 हज़ार। हाँ बाकी 1 2 3 4 5 6। आता ही त सही आहे पंहिंजी जाइ ते। कैसे खाधो पीतो तो कोन थी कुझु? अचे वठु पैसा। वञी थो या हलू बोलो थी गोड़ कयो